अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ रानीपुर का खबर ॾींदा हलूं त भिटाई पब्लिक स्कूल रानीपुर में कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार करण लाइ तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार कंदे भारत खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन हवाले सां पेश आहे रानीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं रानीपुर जे भिटाई पब्लिक स्कूल में, हिते कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार करण लाइ स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां तकरीब जो इनकाद कयो आहे। अॼु त उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदे छा चवणु आहे? जानिब तूं जेॾो आहीं शान शौरसी मोते कर मुंहिंजा परी तो तुसी तेॾो ई कामिल कम केॾो जीअं नवाज़ीम निगाह सी। असां अॼु भिटाई पब्लिक स्कूल रानीपुर जे तरफ़ां कश्मीर यकजहती मल्हायूं था ऐं असां पूरी दुनिया जे ताक़तवर मुल्कनि खे ऐं UN खे स्पेशल अर्ज़ु कयूं था त असांजे भाइरनि सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे, भेनरुनि सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे, उन्हनि सभिनी जे लाइ मिली जुली क़दम खयो वञे ऐं असांजे उन भाइरनि खे आज़ादी ॾिनी वञे। साईं सदाईं करी मथे संसुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। ऐं अॼु ॾाढो अफ़सोस जो मक़ाम आहे जो कश्मीर में हेॾी बरबरत आहे, हेॾो वॾो ज़ुल्म आहे ऐं उन खां बाद में पूरी दुनिया ख़ामोश आहे। आख़िर छा थी वियो आहे? क़ुर जे बक़ौल हिकु इंसान जी ज़िंदगी बचाइणो, काइनात जी इंसानियत खे बचाइणो आहे ऐं हिते पूरी इंसानियत सां ज़ुल्म पियो थो कयो वञे। उतां जे अमड़नि ऐं भेनरुनि सां नाइंसाफ़ी ऐं ॾाढो कयो थो पियो वञे जेको न ॿुधाइण जोॻो आहे। त गुज़िरियल 70 सालनि खां कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म ऐं जाबिर हिंदुस्तान जेको कश्मीर ते नियाणियुनि ऐं असांजे मुस्लमान औरतुनि सां ज़ुल्म करे आहे। असां दुनिया जे आला क़यादत UNO ऐं अक़वाम मुतहदा खे इहे मोतबाना अर्ज़दा कयूं त कश्मीर जो इहो मसइलो इन ते नोटिस वरितो वञे ऐं थींदड़ ज़ुल्म जो हल कढियो वञे। इन कश्मीर सां जेको बरबरियत आहे, जबर ज़ुल्म ऐं सितम थी रहियो आहे, बराए महिरबानी उन ते ज़ोर ॾिनो वञे ऐं उन्हनि मज़लूम कश्मीरनि जो ज़ुल्म जेको जाबिर मुल्क इंडिया उन्हनि जे मथां जबर ऐं ज़ुल्म सां उन्हनि खे नज़रबंद कई वेठो आहे, उन्हनि सभिनी तां इहे सख़्तियूं ख़तमु कयूं वञनि। असां भिटाई पब्लिक स्कूल जा रानीपुर जा शागिर्द ऐं शागिर्दाणियूं असां हिन मामले में गॾु आहियूं ऐं असां UN खे अपील था कयूं त हिन कश्मीर डे जे हवाले सां को भी कदम खयो वञे। जिसे देखता हूँ सितम सह रहा है, लहू बह रहा है, लहू बह रहा है। जवां बेटे के सर कटने का मंजर, वो माँ के मैयत से ना हटने का मंजर, हर एक खून का मंजर तुझे कह रहा है, लहू बह रहा है, लहू बह रहा है। वो सितम ज़दा बहन भाई ढूंढती है, वो सरब रहना इज़्ज़तदार ढूंढती है। बता मुस्लिम तो कहाँ खो गया है, लहू बह रहा है, लहू बह रहा है। जेको असांजे कश्मीर में असांजे भेनरुनि भाइरनि सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे, असांखे हल खपे, उहो वांट सॉल्यूशन। ऐं असां UN को अर्ज़ु था कयूं त जेकॾहिं असांजे कश्मीर जे हवाले सां उनजे हक़ में कुझु करारदाद पेश कनि। असां सभु भिटाई पब्लिक स्कूल जा शागिर्द ऐं शागिर्दाणी मोहतरम उस्ताद ऐं प्रिंसिपल साहिबु कश्मीर सां गॾु आहियूं जेको उन्हनि नियाणियुनि ऐं अमड़नि सां ज़ुल्म कयो आहे उहो ख़तमु कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।